ॿी ॻाल्हि आहे त क़ुरान मजीद कीअं नाज़िल थियो। ॾिसो, क़ुरान मजीद हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम जे वास्ते सां नाज़िल थियो आहे। कंहिंजे वास्ते सां नाज़िल थियो आहे? हज़रत जिब्राईल। अल्लाह ताला हज़रत जिब्राईल खे ॿुधाईंदा, हज़रत जिब्राईल हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में खणी ईंदो ऐं अची करे सॼी जेका बि ॻाल्हि हूंदी उहा जेका वहीअ जे ज़रिए हूंदी उहा ॿुधाईंदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी टोटल जेका उमिरि मुबारक आहे उहा 63 साल आहे। नबी साईं जी टोटल उमिरि मुबारक घणी आहे? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेका वही नाज़िल थी आहे उहा 40 सालनि खां बाद में। घणनि सालनि खां बाद में बाबा? ये बुनियादी ॻाल्हियूं आहिनि, असां मुस्लमाननि खे यादि हुजणु खपनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वहीअ जे नाज़िल थियण जो जेको तरीक़ेकार आहे, जेका तरतीब आहे, उहा आहे कॾहिं 2 आयतूं, कॾहिं 5 आयतूं, कॾहिं 8 आयतूं, कॾहिं 10 आयतूं, ईअं नाज़िल थींदियूं। ऐं वहीअ जे नाज़िल थियण जे टाइम हिकु रिवायत जे अंदरि अचे थो, तव्हां हितां अंदाज़ो लॻायो त वहीअ वारो कमु केॾो वॾो अज़ीम कमु आहे। इज़ा तकल्लमल्लाहु बिल वहयि अख़दतिस समाउ रजफतन शदीदतम मिन खौफिल्लाहि तआला फ़इज़ा समिअ बिज़ालिका अहलु समाए साइकू व खर्रू व सुज्जदू फ़यकूनु अव्वल मन रफ़अ रअसहु जिब्रील फ़कल्लमहुल्लाहु फ़ी वहयिही बिमा अराद फ़यंतही बिही अलल मलाइकति कुल्लमा मर्रा बिसमाए सालहु अलुहा माज़ा क़ाल रब्बुना क़ाल अल हक़्क़ु फ़यंतही बिही हैसु उमिरा। इज़ा तकल्लमल्लाहु बिल वहयि अख़दतिस समाउ रजफतन शदीदतम मिन खौफिल्लाहि तआला, यानी जॾहिं अल्लाह ताला वहीअ सां तकल्लुम फरमाईंदो तॾहिं जेको हे रब जो आसमान आहे इहो सॼो ख़ुदा जे ख़ौफ़ जे अंदरि हीअं ॾकणी में शुरू पइजी वेंदो। वही जॾहिं लहंदी त सॼो छा आसमान छा थींदो? अल्लाह जे ख़ौफ़ जे करे लरज़ंदो। फ़इज़ा समिअ बिज़ालिका अहलु समाए, पोइ जॾहिं आसमान वारा फ़रिश्ता ॿुधंदा आहिनि क़ुरान मजीद जे वहीअ जे आवाज़ खे, साइकू व खर्रू व सुज्जदू, सभु जो सभु ईअं बेहोश थी करे सजदे जे अंदरि किरी पवंदा। फ़यकूनु अव्वल मन रफ़अ रअसहु जिब्रील, सभ खां पहिरीं हज़रत जिब्राईल पंहिंजो मथो मथे खणंदो। पोइ फ़कल्लमहुल्लाहु फ़ी वहयी, पोइ अल्लाह ताला खे जेका वही करणी हूंदी आहे हज़रत जिब्राईल खे ॿुधाईंदो। हज़रत जिब्राईल उहा वही खणी करे आसमान जे फ़रिश्तनि न ईंदो। पोइ जंहिं फ़रिश्ते सां जिथे मुलाक़ात थींदी उहो फ़रिश्ता हुन खां पुछा कंदा, माज़ा क़ाल रब्बुना, असांजे रब छा फ़रमायो आहे? हज़रत जिब्राईल उन्हनि खे जवाबु ॾींदो, क़ाल अल हक़्क़ु, अल्लाह ताला जेको बयानु फ़रमायो उहो हक़ आहे, सच आहे। उन खां बाद में हज़रत जिब्राईल खे जिथे हुकुम हूंदो उहा वही खणी करे उते पहुचाईंदो। किन रिवायतुनि जे अंदरि अचे थो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त फ़रिश्तो जेको वही खणी ईंदो कॾहिं कॾहिं उहो इंसान जी शकिल में हूंदो, कॾहिं मां उन्हनि खे असल शक्ल जे अंदरि बि ॾिठो आहे। हज़रत जिब्राईल जे मुतालिक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, मां हज़रत जिब्राईल खे असली शक्ल में ॾिठुमि। हज़रत जिब्राईल जो मथो 7 आसमान खां मथे, उन जा पेर 7 ज़मीन जे तह जे अंदरि, उनखे 300 पर आहिनि। घणा पर आहिनि बाबा? जॾहिं 2 पर पंहिंजा खोलींदो आहे त मशरिक़ खां वठी करे मग़रिब, माना हिकिड़ो पर खोले त दुनिया जी हिकिड़ी कुंड ते वञी करे पहुतो, ॿियो पर खोले त दुनिया जी ॿी कुंड जे मथां वञी करे पहुतो। एॾी वॾी हुनजी हैयत हूंदी। ऐं अम्मा आयशा ताहिरा आबिदा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी, सख़्तु सियारे जे मौसम जे अंदरि, सख़्तु सियारे जे अंदरि जॾहिं माण्हू कंबल पाईंदो आहे, सीउ पवंदो आहे न, उन वक़्त जे अंदरि जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वही नाज़िल थींदी हुई त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कैफ़ियत इहा हूंदी जीअं को गिलास पाणी जो खणी करे माण्हू पंहिंजे मथां हारे पाणी वहणु शुरू थींदो आहे, ईअं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पगर वहणु शुरू थींदो। ऐं अल्लाह जे रसूल जो चहिरो मुबारक सुर्ख़ ऐं ॻाढ़ो, ऐं कॾहिं कॾहिं ॾाची जे मथां वेठा हूंदा, वही लहंदी, उहा ॾाची उन वज़न जे करे वञी ज़मीन सां हेठि वञी करे लॻंदी। एॾो वॾो हिन वहीअ जो बार हुयो। बहरहाल त इहा वही जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थी, कहिड़े तरीक़े सां थी? हज़रत जिब्राईल जे वास्ते सां। ॻाल्हि सम्झ में आई आहे न?